अस्सलामुअलैकुम दोस्तों। ही कुछ पुरानी मुंहिंजी डायरी आहे जेका 2001 में लिखियल हुई। अॼु पुरानी मोबाइल खोलियुमि त हुन में ही 100 खनि पेजिस मिली विया। 2003 जी लिखियल आहे। उनजा कुझु हिसा अर्ज़ु करियां थो। दुनिया में सभ खां हसीन तरीन मंज़र तुंहिंजे साम्हूं वेहणु आहे। हसरत बि इंसान जे अंदरि ईअं हूंदी आहे जीअं ग़रीब जे घर में गुरबत। रोज़ पाण सां हिकु अज़म कंदो आहियां त तोखे कॉल न कंदुसि, पर रोज़ न ॼाण छो फ़ोन जो रिसीवर खणंदे तुंहिंजो नंबर मिली वेंदो आहे। रोज़ अलाह खां सजदे में तोखे घुरंदो आहियां, सोचियां थो उहो ॾींहुं कॾहिं ईंदो जॾहिं गॾिजी अलाह खां हिक ॿिए खे घुरंदासीं। कुझु ॾींहं अॻु अख़बार मां तुंहिंजो फ़ोटू फाड़े पंहिंजे पर्स में रखी छॾियो हो त जीअं रोज़ तोखे ॾिसी सघिजे। अॼु ओचितो इहो अहसासु थियो आहे जॾहिं मां इंसानी हक़नि जे हिकु सेमिनार मां मोटियो आहियां त हिकु शादीशुदा औरत सां प्यारु करणु केॾो न वॾो समाजी ॾोहु आहे। साइण, यादि अथमि जॾहिं मां तोखे हिकु आम औरत सम्झी मिलियो होसि त केतिरियूं सुठियूं ॻाल्हियूं चई वियो होसि। हाणे जॾहिं तुंहिंजे हुस्न जे पेचीदा रस्तनि में फासी पियो आहियां तॾहिं हिकु बि लफ़्ज़ नथो निकिरे वात मां। दुनिया जो हर दलील तोसां प्यारु करण खे रद्द थो करे। सिर्फ़ तुंहिंजे हथनि जा गजरा जॾहिं मां पंहिंजे ॿाहुनि जूं कड़ियूं सम्झां थो तॾहिं उहा गिरफ़्तारी पंहिंजे प्यार जो अहम दलील बणिजी वञे थी। ऐं दोस्त, मूंखे शिनाख़्त जो अहसासु न ॾियार। मां ज़िंदगी भर शिनाख़्त जो मुहताज रहियो आहियां। इन मुहताजी जी तकलीफ़ दौरान कुझु लिखी सघियो आहियां। मूंखे का बि मामूली या ग़ैर मामूली शिनाख़्त न ॾे, मतां पंहिंजी तख़लीक़ जा रस्ता न विञाए विया। सफ़र करण खां अॻु तोसां मिलणु थो चाहियां। ज़िंदगीअ में इहो पुख़्तो इरादो कयो अथमि त जॾहिं मरण जे वेझो थींदुसि त चाहे घर में हुजां या इस्पताल में, उतां टुपो पाए उथंदुसि, बर्फ़ जी हिकु पहाड़ ते वञी दम ॾींदुसि। शायदि तंहिं करे ई हर सफ़र खां अॻु तोसां मिलणु थो चाहियां। मुंहिंजी ॾिनल गिफ़्ट खे वापसि करे तो उन तां पंहिंजो नालो मिटाए छॾियो आहे। छा तूं पंहिंजो नालो मुंहिंजे रूह तां मिटाए सघीं थी? छा तूं मूंसां घारियल लम्हनि खे इहे कल्म जी नोक सां डाहे सघीं थी? 10 सालनि जी यादि जो ताजमहल जेको टेबल ते रखियो आहे, जे तूं उन खे केराए पई छॾीं त छा तूं उन्हनि 10 सालनि जे सफ़र खे किथे बीहारे सघीं थी? तुंहिंजी मूं ॾांहुं खयल अखि, उहा मुल्क जंहिंजो मूं वटि को सबूत कोन्हे, छा तुंहिंजे प्यार जो सनीहो न हो जो तूं मूंखां पुछीं थी त कहिड़े इशारे जे करे मां तुंहिंजे वेझो आयुसि? साइण, कुझु बि पंहिंजो पाण खां पुछी ॾिस। कुझु पंहिंजो पाण खां बि पुछी ॾिस, मां तोखे केॾो वणां थो। राति छो एतिरी डिघी थी वई आहे जो तुंहिंजी यादि जा दीप अञा रोशन थियनि था। मुंहिंजे जिस्म जूं रॻूं ॾींहं जे मसरूफ़ियतुनि दौरान पिणु आवाज़ कंदियूं आहिनि। इहे आवाज़ छो राति जे अंधेरे में हिकु जलंदड़ साज़ जियां मौसीक़ी पैदा कनि था? छा इहा मौसीक़ी तोखे पहुची सघे थी?
मां जो इन मौसीक़ीअ ते तुंहिंजे प्यार जो रक़्स करियां थो। छा उन रक़्स जी पायल तुंहिंजी चपनि में कोयल जियां नाहे? छा मां ॿारनि जियां तोखे चाहियां थो? ज़िद्दी बेख़ुद लालची आहियां, तॾहिं बि तुंहिंजे वारनि जे चोटीअ जो गुल आहियां। ऐं साइण, तूं मुंहिंजे हसरतुनि जी काइनात आहीं, पर मां तुंहिंजे गुलशन जो कारोबार न आहियां। ही जो नदीअ वणनि जे अक्स मां तूं नज़र अचीं थी, इन्हीअ में रक़्स जो त क़सूर न आहे। ही जो आईनू टुटी पियो आहे, छा सिर्फ़ इन करे जो मूं तोखे चयो आहे त मूंखे तोसां प्यार आहे। तुंहिंजो मुंहिंजो प्यार ॿिनि दानिश्वरनि जी वेड़ न आहे। ही त मासूम जज़्बा आहिनि जेके लफ़्ज़नि जा मुहताज न आहिनि। ख़ामोशी ख़ामोशी हिक ॿिए खे पंहिंजो सनीहो पहुचाइनि था। साइण, तूं पंहिंजो हथु खोल त जीअं मुंहिंजी वढियल ॿांह जो रतु उन ते किरी सघे। तोखे महसूस थी सघे त तूं मुंहिंजे खून में समायल आहीं। जॾहिं माण्हू पंहिंजी मोहबत जे बारे में नथो ॿुधाए, वस आहर कंट्रोल करे थो, तॾहिं बादशाह आहे। जेकॾहिं ॿुधाए छॾे त हमेशह लाइ फ़क़ीर बणिजी वञे थो। साइण, राति मूं ख़्वाबु ॾिठो आहे त तूं मूंखे ॿांह जे घेरे में वठी नदीअ किनारे हलीं थी, ऐं जॾहिं अखि खोलियां थो त अहे ॿाहूं बाहि जूं जिणगूं लॻनि थियूं, जो मां तुंहिंजे इश्क में ॼण त नाक़िस रस्तनि ते थो हलां। जे मां तुंहिंजे रूह खे छुही सघियो आहियां तुंहिंजे ई लिखियल लफ़्ज़नि जे ज़रिए, त पोइ तुंहिंजे प्यार खे चपनि में छो नथो चुमी सघां। जॾहिं तुंहिंजे कननि में वाला ॾिसंदो आहियां, तॾहिं उहो ॾींहुं यादि ईंदो आहे जॾहिं तो हसीन वादियुनि जी हिकु दोशीज़ा जियां मूंखे ॾिठो हो। तुंहिंजे इन निहार जे करे मुंहिंजी ज़िंदगीअ जा हड़ई पेचरा ॼण त रोशन थी विया आहिनि। सभई वण झूमनि था, पखी दुनिया जा सभई घर छॾे मुंहिंजे घर में अची ॿोलीनि था। दुनिया जो हर इश्क ॼण त मूंखे पंहिंजो इश्क थो लॻे। हर महबूबा जूं खयल ॿाहूं ॼण त मूं ॾांहुं खॼनि थियूं। दुनिया जूं हड़ई क़ुर्बानियूं ॼण त इश्क में मूं ॾिनियूं आहिनि। तुंहिंजे घर जे रस्ते में ॿियो केरु आहे? तुंहिंजे बिस्तरे जी करवट ॾिस, मूंखां सवाइ ॿियो केरु आहे? जॾहिं तूं पाणी पीअंदी आहीं त तुंहिंजे ॻिचीअ जो उहो रस्तो मां न आहियां त ॿियो केरु आहे? मूंखे तूं ज़िंदगीअ जे कहिड़े पहलूअ खां जुदा कंदीअ? पंहिंजे मुड़ुस खे जॾहिं भाकुर पाईं थी त छा तोखे मुंहिंजे जिस्म जे पघर जो अहसासु नथो थिए? ॾिस, मां तुंहिंजी क़िस्मत आहियां, तुंहिंजो नसीबु आहियां। तूं छो ईअं आरज़ी ज़िंदगी हिकु आरज़ी मर्द सां गॾु गुज़ारी थी? साइण, जे मौत खां पोइ ज़िंदगीअ ते तोखे एतबार आहे त पोइ हुजत जे तौरु मूं तोखे अॻे ई अलाह खां घुरी छॾियो आहे। हीअ हिकु मुस्लमान जी ख़्वाहिश आहे या हिकु इंसान जी? इहा मूंखे ख़बर न आहे। हीअ त सिर्फ़ु सावण जी ख़ुशबू तुंहिंजी चोटीअ जे गुल मां निकितल तन्हाईअ जो हिकु रस्तो आहे जिते मां बीठो आहियां। तूं कीअं मूंखे मिली सघीं थी? तुंहिंजे लाइ मां मोमिन बणिजां या काफ़िर?
तुंहिंजे करे ज़ाल ॿारनि खे छॾे ॾियां या वरी तुंहिंजे मुड़ुस खे क़त्लु करे छॾियां। पहाड़नि जे पेचरनि ऐं तोखे आवाज़ ॾियां या वरी हिकु ईमेल में पंहिंजे जज़्बनि जो इज़हार करियां। मां तोखे कीअं थो हासिल करे सघां।